सभिनी अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ज़िक्र कंदासीं मौसम जी सूरत हाल जो। मौसमियात खाते पारां कराची में तेज़ हवा ऐं गजगोड़ सां बरसात जो इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे। इन हवाले सां असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे कराची खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर शब्बीर मीरजत। जी बशीर आगाह कजो। जी बिल्कुल, मौसमियात खाते पारां अॼु जेको आहे सो शाम ताईं हल्की हल्की बरसात, जॾहिं त सुभाणे तेज़ हवा सां गॾु गजगोड़ सां गॾु जेको आहे सो बरसात जो इम्कान ॾेखारियो वियो आहे। सुभाणे कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात पवंदी तेज़ हवाउनि सां, जॾहिं त हिन वक़्तु तव्हांखे ॿुधायां त इंतिहाई कराची जी मौसम आहे जेका गरम आहे। उहो मौसमियात खाते जो पिणु चवणु आहे त जेकी कराची जी मौसम आहे गरम ऐं ख़ुश्क रहंदी, जेका हींअर 24 कलाक आहिनि। जॾहिं त सुभाणे मौसमियात खाते जो चवणु आहे त तेज़ बरसात पइजी सघे थी, जॾहिं त हिन वक़्तु कराची जो जेको गर्मी जो टेम्परेचर ॿुधायो आहे घटि में घटि 28 सेंटीग्रेड, जॾहिं त वधि खां वधि जेको गर्मी जो टेम्परेचर आहे उहो 36 खां 38 सेंटीग्रेड जेको वॾो टेम्परेचर आहे कराची जे अंदरि। हिन वक़्तु जेको हवाउनि जो सिलसिलो आहे उहो पिणु बंदि आहे। सुभाणे जॾहिं त ओभर सिंध तरफ़ जेके हवाउनि जो सिलसिलो आहे उतां शुरू थींदो, कराची जे इलाइक़नि में बरसाति पवंदी, उनखां पोइ इम्कान ॾेखारियो वियो आहे त जेकी कराची जी मौसम आहे उहा ख़ुशगवार थींदी। हिन वक़्तु कराची जेका मौसम आहे उहा गरम आहे ऐं जॾहिं त हवाउनि जो जेको सिलसिलो आहे उहो पिणु बंदि आहे, जंहिं सबबु शहरी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणा आहिनि, छो त गर्मी जे सबबु बिजली जी जेका लोड शेडिंग आहे उहा पिणु बरक़रार आहे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अण एलानिया लोड शेडिंग आहे, जॾहिं त गर्मी हिन वक़्तु जो जेको ज़ोर आहे गर्मी जो उहो वधी वियो आहे ऐं बरसाति सबबु सुभाणे जेको आहे सो जेका मौसमियात खाते जो चवणु आहे त 20 सेप्टेम्बर ताईं इहे जेके गजगोड़ सां तेज़ बरसाति पवंदियूं, हीउ सिलसिलो 20 सेप्टेम्बर ताईं जारी रहंदो। सुभाणे कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति पइजी सघे थी, जॾहिं त मां तव्हांखे ॿुधायो त मौसमियात खाते जो इहो बि चवणु आहे त जेको गर्मी जो ज़ोर आहे उहो सुभाणे टुटी वेंदो। सुभाणे जेकी कराची जी मौसम आहे उहा ख़ुशगवार थी वेंदी, जॾहिं त मां तव्हांखे ॿुधायो त हिन वक़्तु कराची खां अलावा सिंध जे ॿियनि मुख़्तलिफ़ ज़िलनि में जीअं थरपारकर, मिठी, बदीन, ठटोवारी जेके साहिली इलाइक़ा आहिनि उन तरफ़ जेको आहे सो हिन वक़्तु बि बरसाति जो सिलसिलो हलंदो आहे। पर सिंध जी राजधानी कराची में जेको आहे सो बरसाति जो जेको इम्कान आहे उहो जेको शाम या राति खां सिलसिलो शुरू थींदो ऐं सुभाणे जेको मौसमियात खाते जो चवणु आहे त सुभाणे खां तेज़ बरसाति पवंदी, गजगोड़ ऐं तेज़ हवाउनि सां बरसाति पवंदियूं। उनखां पोइ जेकी सिंध जी राजधानी कराची आहे उते मौसम जेकी आहे उहा ख़ुशगवार बणिजी वेंदी। जी